रब फरमाए तो बरकत माला जे हथ में आ। बरकत जमीन खां न पवंदी आ, बरकत आसमान खां पवंदी आ। बरकत विझण वारी ज़ात केरा, बरकत केरु ॾींदो आ? मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो तव्हां सां उहो बरकत वारो अपनायो त तरीक़ो न। अॻे वेठा न वॾड़ा, अॻे हिकु कमाईंदो सॼी अक खाईंदी। अदा ईअं आहे की न? सॼी अक लोड़े थी पई। हिकिड़ो जेकॾहिं वांदो घुमे थो हुनखे बि चवनि था छोरा कुझु कम कर, परेशान आहियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो असांजे अल्लाह जे नाले खां परे आहियूं। मुंहिंजा प्यारा भाइरो अज़ीज़ो दोस्तो अल्लाह जे नाले खां परे आहियूं त तरी असां बरकतनि खां महरूम आहियूं। अमी आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कंदी आ, मां चवे थी पई सही जन मांखे ईअं बि फरमायो आ, ॾस ॾिनो आ त आशा मानियूं पचाए त हल्कियूं हल्कियूं मानियूं पचा। मानी खे घणा टुकर कर, हल्कियूं हल्कियूं मानी पचाए। असांजी अम्मा भेर वेंदी, इहे वञी अटे में हथु खड़पाईंदी, पोती हूंदसि ॻिचीअ में। अलाह जो नालो न हूंदो, अलाह जे रसूल जो नालो न हूंदो, इहे वञी हथु हणंदी। ईअं करे उनखे जेको आहे ईअं ई जेको आहे उनखे जेको आहे त खणंदी अटे मञा, हथु हणंदी, पोइ जेको आहे तदा वञी जल्दीअ में ॻोहे ईअं ई तए ते ठपींदी, वाछनि खां वरो वेंदुसि। छाजे करे तकड़ थी करे जे मुंहिंजो रंग न तब्दील थी। अज़ीज़ो दोस्तो पोइ बरकतां चओ ते अन जाते अल्लाह जो नालो आहे, बरकतां उते अन, रहमतां उते अन जाते मालिक अल्लाह जो नालो आहे। खुदा जे कुरान पाक समझायो बरकत मां रब जे हथ में अथव। ईअं रब फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब फरमाए तो बरकत मांजे हथ में आ, बरकत ॾियां त मांजी मर्ज़ी आ, न ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आ। मांखां को पुछा वारो कोन्हे को, सभु भलायूं बरकतां आहिनि, दुनिया आख़िर जो भलायूं आहिनि। रब चए थो मुंहिंजे हथ में आहिनि। बरकतां त अल्लाह जे हथ में रदा। बरकत अपना, बरकत वारो असबाब असां अपनायूं। घर में सुठो माहौल हुजे, घर में दीनदारी हुजे, अल्लाह जो नालो हूंदो, चो बरकत हूंदी। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जी दरबार में हिकिड़ो जवान आयो। अर्ज़ कीअं सुणा, घर में ॾाढी तंगी आ, रिज़्क़ में बरकत कान्हे का, ॾाढी परेशानी आ। साईं जन फरमाइनि पिया मां तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾियां, उहो पढ़जां। साईं जन फरमायो त मां वज़ीफ़ो थो ॾियां, उहो पढ़जां। चई ठीकु आहे साईं, पर ॻाल्हि ॿुध, उन शइ जे मथां अमल कर जेको मां तोखे कमु ॾिसां थो, उन ते अमल कजां, अलाह तुंहिंजे रिज़्क़ में बरकत विझंदो। साईं ठीकु आहे, तव्हां बि यादि कंजाओ वज़न खणण वारो नथो। मथां जो मौली साहब ॾिसियो आहे वज़न आहे मथे ते, न वज़न नथो, हल्को थो। हाणे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमानी, असां जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थिए चओ अस्सलामु अलैकुम। हा दा चओ अस्सलामु अलैकुम। जंहिं महिल माण्हू दाख़िल थिए थो घर में चए थो अस्सलामु अलैकुम, शैतान कनाए थो, हेॾे होॾे नज़र करे थो। जंहिं महिल मानीअ तां मिले थो, बिस्मिल्लाह करे खाए थो, उन घर मां शैतान निकितो थो। आदा जाते शैतान नथो रहे तो ते फरस्तान। अज़ीज़ो दोस्तो पाण फरमानी हाणे तूं घर में दाख़िल थे, केर बि हुजे घर में न हुजे, तूं पंहिंजे घर में सलाम ॾे, अस्सलामु अलैकुम जा लफ़्ज़ चओ। न खां बाद में पाण फरमानी सा पर्दो कर, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, दुरूद शरीफ तो हिकिड़ो पढ़। उन खां बाद में हाणे साईं छा पढ़ा? साईं जन फरमानी सा पर्दो कर, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। तू ये पढ़ दे, रब तुझे रिज़्क़ में बरकत विझी छॾी। उन अल्लाह जे बहाने हाणे इहो अमल कयो, इहो अमल जो की तिन जे घर में बरकत पइजी वेंदी आहे। घर में बरकत पइजी वई आहे, हिन खां ताम घणो थी वियो आहे। पाड़े वारनि खे वठी अचे थो, अचो अचो मां सां गॾिजी करे मानीअ ताम खाओ। असां थोरो घटि हूंदो त सखी हूंदासीं, थोरो माल वधियो न पोइ वरी ॿीड़ी बखीली थी वेंदी न।
वधदो वञे माण्हू त वरी अलाह जे रस्ते में ॾींदो वञे न जीअं रब तोखे वधायो आहे त ईअं तूं अलाह जे रस्ते में वध न जीअं अलाह तोखे वधायो आहे त वरी तूं उन में बखुली छो थो करे खुदा जे क़ुरान पाक समझायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब फरमाए तो बरकत मांजे हथ में आ ॾियां बि मांजी मर्ज़ी आ न ॾियां बि मांजी मर्ज़ी आ सॼो ॾियारो लोड़नि था पिया गॾा वगे पोइ बि पूरी नथो कयां रब चए थो मुंहिंजी मर्ज़ी आ मुंहिंजे हथ में आहे न मूंखां को पुछा करण वारो परदा अलाह ॾेई बि आज़माईंदो अथव रब खसे बि आज़माईंदो अथव ॾिसां त सही मां अलाह सुञो कयो थमांसि पोइ छा थो चए के वरी अलाह ते कावड़िया वेठा आहिनि अहिड़ा ज़ालिम अलाह ते अलाह मूंखे छा ॾिनो आहे मां जो निमाज़ पढ़ां ते मस्जिद हलां रोज़ा रखां ॾिनो छा आहे अलाह ज़ालिम अल्लाह जे अंधो मंडो करे या लूलो लंगड़ो करे या ॿियनि जे दर ते मोकिले या त तूं छा करे सघे अल्लाह खे छा करे सघे अल्लाह साईं खे अल्लाह तोखे सुर सलामत ॾिनो आहे करोड़नि लखनि जा मालिकनि उन्हनि खे वरी जिस्म में जान में बीमारी आहे तॾहिं हज़रत अली साईं फरमाए रज़ी अल्लाह ताला अन्हु त तंदुरुस्ती वॾी ख़ुदा जी नेमत वॾी नेमत थो तंदुरुस्ती अज़ीज़ो दोस्तो बरकत वारो असबाब आहे त इहो आहे हे जेके ॾिसो था हे जेके नेक कम कनि था मोहम्मद परियल साहब वाक़िर साहब अल्लाह उनखे ॿीणो अता करे टीणो अता करे कब्रस्तान जे क़रीब कब्रस्तान ते बि ख़ुदा जी रहमत थी वसे जेसीं ताणी क़ुरान जो आवाज़ वञे थो तेसीं ताणी अल्लाह जी रहमत थी वसे अज़ीज़ो दोस्तो अचो मुंहिंजा प्यारा भाइरो बरकत हासिल कयो खुदा जे कुरान पाक समझायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। अल्लाह चए तो बरकत मुंहिंजे हथ में बरकत बरकत बि असबाब अथव ॾसी वञाव अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो वकीली न कयो नेक कम में ख़र्च कयो भलनि कमनि में ख़र्च कयो उहो बि जेको आहे इहो बि बरकत जो असबाब अथव। अज़ीज़ो दोस्तो बरकत पवे काथे असांजे घरनि में हाणे असां खां रमज़ान मुबारक जो महीनो गुज़री वियो ग़रीब पुछनि पिया ग़रीब कालियूं करे साईं फितरानो घणो आहे सरमाएदारनि न जेके वीचारा ग़रीब मिसकीन आहे उहे पुछनि पिया साईं फितरानो त मुंहिंजा दा पैसो सभ खे प्यारो आहे पर वधंदो उहो जेको नेक कम में ख़र्च कंदो भलनि कमनि में ख़र्च कंदो ग़रीबनि मिसकीननि जी सार संभाल हलाईंदो नेक कम में ख़र्च कंदो वाक़ियो अचे थो हिकिड़ो बादशाह हुयो ज़ालिम बादशाह चंडो असुल सफ़ा ऐलान कयईं जेको ख़ैर ख़ैरात ॾींदो मां मुल्क मां कढी छॾींदोमांसि ऐं उन जूं मुल्क मां कढंदोमांसि ॿई ॿाहूं बि कटाए छॾींदो फ़क़ीर वीचारा बुख मरनि पिया फ़क़ीर वीचारा बुख मरनि पिया हिकिड़ी दरवाज़ो खड़कियो अम्मा जे दरवाज़े ते ईंदी आहे अञा जो नज़र करे त हिकिड़ो फ़क़ीर ग़रीब मिसकीन बुखायल बीठो आहे चई छा ॻाल्हि आहे चई अम्मा टियों ॾींहुं आहे बुख ते आहियां मानी न खाधी आहे टियों ॾींहुं थी वियो आहे बुख ते आहे अलाह जे नाले ते मानी खाराइजे अब बादशाह जो ऐलान न ॿुधो थी चई अम्मा हक़ीक़ी बादशाह इहो न आहे हक़ीक़ी मालिक जी ज़ात आहे हक़ीक़त आहे न हक़ीक़ी बादशाह त अल्लाह आहे न हे त ईअं आरज़ी आहिनि न कल्ह बादशाह हुया वरी अॼु जेल में पिया आहिनि बादशाह इहे आहिनि जो कंहिंमहिल काथे अज़ीज़ो दोस्तो फ़क़ीर चई वाह जो ॻाल्हि कई थी ते बि मां मानी खणी थी अचां अल्लाह जी मानी हाणे वही वञी करे मानी खणी आई आहे घर मां ॿ मानियूं खणी फ़क़ीर खे नई वठां थी फ़क़ीर मानी खा फ़क़ीर ते घिटीअ में मानी खाए तो भॻवान छाड़ता चई वञी बादशाह खे ॻाल्हि कयूं फलाणे घर मां ख़ैर मिलियो आहे चई वञो रत खे वठी अचोसि जल्दी में वठी आ बादशाह जो हुकुम आहे देरी न थी गियूं था अचनि चई ॻाल्हि ॿुधो मां मञा कई आहे तो ख़ैर ख़ैरात छो ॾिनी आहे चई मां अल्लाह जे नाले ते चओ था अल्लाह जो नालो वॾो थियो ख़ुदा जो कसम आहे जिन अल्लाह जे नाले खे न सुञातो ख़ुदा उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी ऐं वॾाई न करे इंसान फ़ख़ुअत न करे मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि ॿुधायांव थो त असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं जॻह ठाराई
दुनियादार हुयो, पैसे वारो हुयो, एड़ी जगह ठराई जो गोठ में जगह भी नहीं। रब नाराज थियो जॾहिं अल्लाह पनाह दे, अल्लाह पनाह दे। जॾहिं रब नाराज थियो सिर सिर करे विकई, दर भी विकई, दरियूं भी विकई, सॼो घर विकणी ख़त्म करे पत्थर ते वेही। दुनिया ख़त्म थी वई त मूं ज्यादा फ़खुवत न कंदा कयो, वॾाई न कंदा कयो। माल हिन सुबुह जो आहे त शाम जो वेंदो, शाम जो आहे त सुबुह जो हले वेंदो। केतिरा जन वॾाई फ़खुवत कई न, रब उन्हनि खे सज़ा ॾेई छॾी। अज़ीज़ो दोस्तो, बादशाह चो वञो वठी अचो हिन माईअ खे, देर न थी, जल्दी जल्दी में वठी औरत खे बादशाह जे साम्हूं अची ॻाल्हि ॿुध। छो तो ख़ैरात ॾिनी, ख़ैरात कढे। चई बादशाह सलामत, इन जे मां ग़रीब मिस्कीन खे अल्लाह जे नाले ते ॾिनी आहे। ख़ैर मां अल्लाह जे नाले ते ॾिनो आहे। पोइ हिन ज़ालिम खे ईअं चविया, ठीकु आहे भलो कयो थी न, अञा चिड़ा थियसि। अच्छा मां मञा कई आहे, तूं नमणी आहे। शारतन के चई वारो को कढो, जल्दी कयो, देर न कयो, जल्दी कयो। हिनखे ॻोठ मञा शहर मां कढो, हिनखे जल्दी कढोसि। हिनखे जल्दी कढियो ऐं जेको आहे त हिन जूं ॿई ॿाहूं बि कटियो, ॿई ॿाहूं बि कटियोसीं ऐं हिनखे कढी छॾियो शहर मञा। नंढड़ो किताब लिखनि था, नंढड़ो बच्चो आहे, अम्मा जे कुल्हे ते वेठो आहे, कुल्हे ते वेठो आहे। चो हाणे अम्मा अचे थी पई, ईंदे ईंदे नर में निड़ी करे पाणी जो पीए थी पई। ऐं ईअं पाणी जो निवड़ी पी तई त बच्चो बि पाणीअ में किरी पियो आहे। उथी करे चवण लॻी, वो मुंहिंजा अल्लाह, मञाणी निमाणीअ खे तुंहिंजे नाले जे करे केॾी तकलीफ़ पहुती आहे। अल्लाह तुंहिंजे नाले जे करे रब केॾी मूंखे तकलीफ़ पहुती आहे। ऐं देर न थी, हीअं साम्हूं ॿ हिकिड़ा घोड़े सवार आया। पहुची करे हिकिड़ो वरी टुॿी हणी बच्चो ॿाहिरि कढी आयो ऐं ॿियई हथ घुमायसि। अम्मा जा हथ बि दर्स थी विया, ए वञण लॻा। चई बीहो बीहो, मूंखे ॿुधायो तव्हां आयो केरु? चई ॻाल्हि ॿुध, अल्लाह जी बानी असां उहे ॿ मानियूं आहियूं जेके तूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयूं आहिनि। इहे चए था ख़र्च करण सां बि इंसान खे फ़ाइदो थींदो, बरकत पवंदी आहे। अल्लाह साईं ॾसियो आहे बरकत जो असबाब, गॾिजी मानी खाइण में बि बरकत अथव। साहबी चए थो बिस्मिल्लाह पढ़ण में बि बरकत अथव। हिकिड़ो नबी सी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी सगुरो आहे, चवे थो असां सुहिणे रबी साईं सां गॾुसीं, दस्तरखानो लॻियो, मानी खाऊं पिया। मानीअ में एॾी त अल्लाह बरकत विझी, तमामु घणी मानी में बरकत पइजी वई। वरी जो असां ॾिठोसीं तॾहिं ख़बर पई त सॼी मानी ख़तम थी वई, बरकत ख़तम थी वई। देर ई न थी, साहबी चए थो असां सुहिणे साईं खां पुछां कईसीं भला साईं छा जे करे? पहिरियों त मानीअ में बरकत पई आहे, तमामु घणी मानी में बरकत पई आहे। पाण फरमायो असां सभिनी बिस्मिल्लाह पढ़ीसीं। जॾहिं ॿियो माण्हू आयो, उन बिस्मिल्लाह न पढ़ी, हुन सां गॾु शैतान हुयो, शैतान जो हुयो त उहो बि जेको आहे त हुन सां मानी खाइण वेठो, सॼी मानी उहो चटे वियो। बिस्मिल्लाह में अदा बरकत आहे। उथंदे वेहंदे अल्लाह जो नालो हुजे, रब जो नालो हुजे त उते बरकत आहे, उते रहमत आहे, उते भलायूं आहिनि, उते सुकून आहे, उते राहत आहे। असांजे घर में अदा बरकत छो नथी पवे? सुबुह जो पियाऊं छा निंड, कन में अची शैतान पेशाब कर थो, वरी हथड़ो घुमाए थो, निंड कर, आराम कर। पहले मुले बांग हाणे ॾिनी थी, ऐं टेम पियो थी छो थो तकड़ करे, पयो रहो आराम कर, हथा के सिज निकिरी थो। प्यारा भाइरो अचो त असां बरकतां कमायूं, बरकतां अल्लाह जे नाले में आहिनि, रब जे नाले में आहिनि। भल काफ़र छो न हुजनि, अल्लाह जे नाले सां चिंबड़िया, रब महिरबानी करे छॾी अथनि। वाक़ियो अचे थो हिकिड़े काफ़र जी न्याणी, पोइ ईअं मौली साहब फज़ाइल बयान करे पियो बिस्मिल्लाह जा, उन उहे लफ़्ज़ ॿुधा, बिस्मिल्लाह वारा लफ़्ज़ जो ॿुधई त हुन ते एॾो असरु थी वियो जो पंहिंजे घर में आई बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ पढ़े पई, बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ पढ़े पई, बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ पढ़े पई। हाणे उथंदे वेहंदे ई बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ पढ़े थी। अबो अमा हिन जा कावड़ जी पिया, छो त काफ़िर हुया, मुस्लमान न हुया, कावड़ जी पिया न भेण। असांजी न्याणी कहिड़ा लफ़्ज़ पढ़े थी पई, तंग थी करे। हाणे हिन जो वाल साहब जेको पीउ हुयो त बादशाह जो वज़ीर आहे, ये हाणे हिनखे छा कयां? हिन जे मथां इल्ज़ाम थोड़ा वॾो को इल्ज़ाम हणी हिनखे मां ख़तमु करे छॾींदो। बादशाह जे महर वारी मुंडी हुयसि, उहा खणी अची पंहिंजी न्याणी खे ॾिनई, वठ न्याणी, हीअ मां तोखां वयमि बादशाह जे दरबार में, वठंदो मां। न्याणी अहिड़ा लफ़्ज़ पढ़े थी, मुस्लमान जी न्याणी बि लफ़्ज़ न पढ़े।
जिया जो मुंडी वठ दिया पढ़े थी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाह करे खीसे में रखी राज थी सुमी पई तड़ी खबर पई उन हमरा छा कयो जी छोकरी बेखबर थी मुंडी कढी वनी दरिया में फिटी सटे वनी चे बस हाणे इन जे मथा वरो इल्जाम इन के खत्म करे छडी तुम पर मुंजा दी तो इंसान एक सोचींदो आ अल्लाह बियो सोचींदो आ तनी दर कुरान पाक में समझायो फरमाई व मा तशाऊन इल्ला यशा अल्लाहु रब्बुल आलमीन रब चे तो बाना उए थी दुआ जे मां अल्लाह चाही दुआ उए न थी दुआ जे ता जी सोचल दिया गलत गलत सोचींदा आयो उए न थी दुआ उए थी दुआ जे मां अल्लाह चाही दुआ उए थी दुआ जे मां अल्लाह चाही दुआ ता जी सोच न लंदी हाणे न वनी दरिया में उछली मुंडी उछलण का बाद में मुआणो भी हिकड़ो आयो अची दरिया में कड़ियालो उछले तो यार उछले तो पियो मुंडी वा मच्छी जे पेट में वई मच्छी जे पेट में वई हिय कड़ियालो जो उछलई त उहा मच्छी फाथी जेका उन छोकरी को मुंडी खसे जी तला उन में उछली समुंड में उहा हिन जे वात में वई उहा मच्छी फाथी वडी सुठी मच्छी हुई हाणे माणो खणी आयो ची हाणे मां वञी करे वधी रखे तोहफ़े में ॾियां थो पियो चवां थो पियो साईं तां झलियो इहो तोहफ़े में तव्हांखे ॾियां थो छो त माण्हू घुदान न माण्हू चवंदा न त बाबा हे वॾो माण्हू आहे मिड़े हिन जी जेको आहे त कंदा कयूं हेठियां ई ज़रूरी आहे वज़ीर खे अची करे ॾिनई चई वठां थी वज़ीर खणी आयो पंहिंजी न्याणी खे ॾिए थो इहो वठ पुट हिन खे पचा वठी बिस्मिल्लाह करे न्याणी वठी आ मच्छी वठण का बाद में आने चिरी दिया आया जो मच्छी के चिरे अल्हम्दुलिल्लाह नजर जो करे तो मच्छी जे पेट मां मुंडी निकती आहे बिस्मिल्लाह करे खीसे में रखी छड़ी बिस्मिल्लाह करे खीसे में रखी छड़ी मच्छी पचाई हाने वजण जो टाइम तुद वधी रजो जे पुट मुंडी तरे मां खणी वञा उनके त पक्का ई मुंडी दीदी न मां इल्जाम लाए खत्म कंदो मां मुझा अज़ीज़ो दोस्तो न्याणी बिस्मिल्लाह करे मुंडी जो कढी थी जंहिंजे मथां तो मथां मौत हुयो बिस्मिल्लाह जी बरकत जे करे रब सब कुछ टारे छॾियो हा असांजे घर में आहे बिस्मिल्लाह भुल में बि अलाह जो नालो न वठंदा आहियूं हा भुल में बि असां जाग में त नथा वठूं पर भुल में बि अलाह जो नालो न अमलनि जो मथो ख़राब आहे अमलनि जो मथो ख़राब आहे भाउ इहो मथो हिन जो ख़राब न आहे जेके अलाह जो कलाम ॿुधाइनि दर दर सम्झाइनि था पिया मुंहिंजा अदा उहे सही आहिनि न उहे सही आहिनि जेके दर दर ते माण्हुनि खे सम्झाइनि था अलाह जो कलाम क़ुरान सम्झाइनि था प्यारा भाइरो अचो बरकत हासिल कयो बरकत अल्लाह जे नाले में आ खुदा जे कुरान शरीफ समझायो फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह चए थो बरकत मुंहिंजे हथ में न मुंहिंजे हथ में तो बरकत तव्हां बरकत और असबाब अपनायो न दादा हे बरकत और असबाब आहिनि न